दोस्तों, इस्लामिक हिस्ट्री में अगर ज़ालिम बादशाहुनि जी ॻाल्हि कई वञे त सभ खां पहिरीं नालो यज़ीद जो अचे थो। छो त इस्लामिक धर्म में जेको बादशाह शराबी, ज़िनाकार ऐं ज़ालिम हो हुअ यज़ीद हो। दोस्तों, यज़ीद ना सिर्फ़ शराबी, ज़िनाकार, ज़ालिम बादशाह हो बल्कि हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे इमाम हुसैन जे क़त्ल जो बि दाग़ लॻल आ। दोस्तों, छो त करबला जे मैदान में जॾहिं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो के यज़ीद शहीद कयो, हुन खां पोइ तमाम मुसलमान हुन खां नफ़रत करण लॻा। हुन खे डर सताइण लॻो त किथे मुंहिंजी सल्तनत जो तख़्तो पलटी न पवे। इन्ही करे हू पंहिंजी बादशाही खे सलामत रखण लाइ काफ़ी बुरा कम कया। अहिड़े क़दर जो हुन मक्का ऐं मदीना जहिड़े अज़ीम शहरनि ते बि हमला कराया, पर हू कंहिं बि सूरत में मुसलमाननि खे पंहिंजी तरफ़